गॾे मासूम जानवर आहे, उन खे करेब सियासतदाननि सां भेटणु ज़ुल्म आहे। शेरी अदालत सां राब्तो करे वरितो। जी नाज़रीन, खे ॿुधाईंदा हलूं, कराची में करेब सियासतदाननि खे गॾे सां भेटणु शेरी कार्रवाईअ लाइ कराची जी अदालत सां राब्तो करे वरितो आहे। शेरी FIA साइबर क्राइम इख़्तियारनि तरफ़ां कार्रवाई न करण ते अदालत सां राब्तो कयो। दरख़्वास्त में मौक़ुफ़ इख़्तियार कयो वियो आहे त बैरिस्टर अख्तर हुसैन शेख सोशल मीडिया ते सियासतदाननि खे गॾे सां भेटियो। दरख़्वास्त गुज़ार मौक़ुफ़ इख़्तियार कयो त गॾे तमामु घणो महिनती जानवर आहे, कंहिंखे बि नुक़सानु नाहे पुॼाईंदो। 26 जून ते लाड़काने में सियासी मुहिम दौरान सियासतदाननि खे गॾे सां भेटण बाबति वीडियो वायरल थी हुई। दरख़्वास्त में मौक़ुफ़ इख़्तियार कयो वियो हो त सियासतदाननि खे गॾे सां भेटण जे करे मासूम जानवर गॾे जे साख मुतासिर थी आहे। वधीक जवाबदार चयो त गॾे ख़िलाफ़ जेका ॿोली ॻाल्हाई उहा माशरे जे असूलनि जे उबतर आहे, जॾहिं त गॾे खे करेब सियासतदाननि सां मिलाइणु नाइंसाफ़ी आहे। अदालत शेरी जी दरख़्वास्त ते FIA क्राइम सेल खां 5 जुलाई ते जवाब तलब करे वरितो आहे।